एक ॾींहुं पुट पंहिंजे पीउ खे चयो त बाबा जेके तव्हांजा कयल मूं ते एहसान जेके थोरा आहिनि से मां लाहिणु चाहियां थो। त मुस्कुराए करे पंहिंजे पीउ चयसि त बाबा ठीकु आहे। हिकु ॾींहुं उन छोकिरे छा कयो जो पंहिंजे ऑफिस खां मोकल करे उहो घरु आयो ऐं उन बाबा खे ॾाढो वेचारे सेंचारे व्हीलचेयर ते विहारे करे शहर जे ॾांहुं वठी वियो। शहर जे लाइ जीअं जो वठी वियो त उनजा रस्ता रोड घटियूं घुमाए करे आख़िर में हिकिड़े पार्क में अची वेठा ऐं हिकिड़े वण जे हेठां अची वेठा। त उते जीअं थकी टुटी अची वेठा त उन पोढ़े पीउ पंहिंजे पुट खां सुवाल कयो त बाबा हीउ वण जे मथां जेको पखी वेठो आहे इन जो नालो छा आहे? त हुनखे ॿुधाईं बाबा इहो कां आहे। ऐं वरी कचहरी थी हिकु दफ़ो ॿीहर हुन खां पुछियईं त बाबा इहो जेको वण जे मथां पखी वेठो आहे हुन जो नालो छा आहे? त हुनखे ॿुधाईं त बाबा इहो कां आहे। वरी जॾहिं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं त उनखां पोइ वरी हुन पीउ उहो साॻियो ई हुनखे सुवाल कयो त बाबा हीउ छा आहे? त हुनखे ॿुधायो त बाबा इहो कां आहे। वरी जॾहिं ॻाल्हियूं थियूं ऐं उनखां पोइ वरी उन पोड़े उहो साॻियो ई सुवाल कयो त बाबा हीउ वण जे मथां जेको पखी वेठो आहे हिन जो नालो छा आहे? त उते पुटु कावड़ में अची करे पीउ खे चयो त बाबा तोखे 10 चकर त सम्झायो आहे त इहो कांव कांव तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा? उते उन पीउ जे अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि ऐं उन पुट खे चवंदो आहे त बाबा इहो साॻियो ई पार्क आहे ऐं इहो साॻियो ई वणु आहे। जॾहिं तूं नंढड़ो हूंदे तूं हिते मूंसां गॾिजी ईंदे में त हिते रंग बिरंगी पखी हूंदा। तूं मूंखां हर हिकु पखी जो न पुछंदे त 10 चकर पुछंदे त बाबा हिन हीउ के छा आहे हीउ छा आहे? मां तोखे कावड़ करे न ॿुधाईंदो हुयुसि, मां तोखे चुमियूं ॾेई करे ॿुधाईंदो हुयुसि, मां तोसां प्यार करे ॿुधाईंदो हुयुसि। तूं मूंखां 1000 चकर पुछंदे मूंखे कॾहिं बि ग़लति कोन लॻंदो। अॼु साॻियो ई वक़्तु आहे, तूं मुंहिंजा थोरा लाहिण आयो आहीं पर मूं तोखां 2-3 चकर पुछो आहे त तूं मूंसां कावड़जी पई वई। इन कहानी मां इहो थो असांखे सबक़ु मिले त असां केतिरी बि कोशिशि कयूं, असां खणी आसमान ॾारे विझूं पर इहो कॾहिं बि नथो थी सघे त असां पंहिंजे वालदेन जा, असां पंहिंजी माउ जा, असां पंहिंजे पीउ जा थोरा लाहे सघूं। ऐं मां ख़ुशि नसीब आहियूं जेकॾहिं तव्हांजा माउ पीउ ज़िंदा आहिनि त पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु कयो, पंहिंजी भेणुनि जो क़दुरु कयो, पंहिंजे भाइरनि जो क़दुरु कयो, पंहिंजे रिश्तेदारनि जो क़दुरु कयो। हिन दुनिया में सभ खां वधीक जेका अज़ीज़ चीज़ आहे सो माउ आहे, भेण आहे, पीउ आहे ऐं औलाद आहे। सो पंहिंजे प्यारनि सां प्यारु कंदा रहो। इन कहानी यकीननि ज़रूरु तव्हांखे सम्झ में आई हूंदी ऐं जिन बि दोस्तनि खे इहा कहानी सम्झ में आई आहे शेयर करणु न विसारींदा। अब्दुल्ला चांडो खे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं कंहिं ॿिए कहानी में। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह वाहे।